ڪنڊيارو ڀرسان कचे वारे इलाइक़े तारीख़ी शहर बखरे में पाणी अचण खां पोइ इंतज़ामी अमलदार तहरक में अची विया आहिनि। DC नौशर फ़िरोज़ असिस्टेंट कमिश्नर कंडियारो नूरुल हुदा जे हिदायतुनि ते मुख़्तियारकार रेवेन्यू कंडियारो वसीम लाशारी रेवेन्यू अमले रेस्क्यू टीमनि सां गॾु बखरे शहर में आयल पाणी जो मुआइनो करे रहिवासियुनि खां आयल पाणी बाबति पुछागाछा कई वई। मुख़्तियारकार रहिवासियुनि खां अंदरि ईंदड़ तकलीफ़ुनि बाबति पिणु मालूमात वरिती। मुख़्तियारकार बखरे जे शहर में दुकानदारनि सां पिणु मुलाक़ातूं कयूं ऐं शहर में रहंदड़ माण्हुनि सां पिणु मुलाक़ात कई। इन मौक़े ते मुख़्तियारकार वसीम लाशारी जो चवणु हो त DC नौशर फ़िरोज़ असिस्टेंट कमिश्नर कंडियारो जी हिदायतुनि ते बखरे शहर में आयल पाणी खां पोइ रिलीफ कैंप क़ाइमु कई वई आहे। बखरे शहर में रहंदड़नि जे घरनि ॾांहुं पाणी न अची सघियो आहे छाकाणि त घर मथे आहिनि। बाक़ी शहरनि जे हेठियां वारनि इलाइक़नि में दुकाननि अॻियां पाणी आयो आहे जेको पिणु कचे तरफ़ निकिरी रहियो आहे। बखरे शहर रेवेन्यू सां गॾु रेस्क्यू टीमूं हर वक़्तु मौजूदु रहनि थियूं। को बि जानी माली नुक़सानु न थियो आहे। सूरत हाल नॉर्मल आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।